नाज़िन सिंध में गुज़िरियल 5 सालनि दौरान मलेरिया जा 4,47,628 केस रिपोर्ट कया विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरान टीवी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? समेत पूरी सिंध में मलेरिया इन वक्त बेकाबू बनियल आहे। सिंध में गुज़िरियल 5 सालनि में मलेरिया जा 4,47,628 केस रिपोर्ट थिया आहिनि। डिप्टी डायरेक्टर जनरल बोर्न डिज़ीज़ डॉक्टर महमूद इकबाल जो चवणु आहे त 2017 में 84,210, 2018 में 1,26,252, 2019 में 1,46,417 ऐं 2020 में 27,587 केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं त हलंदड़ साल में हर महीने 3,000 जे लॻभॻि जेके केस आहिनि उहे रिपोर्ट थी रहिया आहिनि। 2011 खां 2015 ताईं 3,70,494 केस साम्हूं आया। डॉक्टर महमूद इकबाल जो चवणु आहे त गुज़िरियल 20 सालनि जी भेट में मलेरिया केसिस में हिन वक़्तु 60% ताईं घटाई आई आहे। जी सलीम, अवां जी महिरबानी।